हाँ, अल्लाह ताला पंहिंजो फज़ुल करे, अल्लाह ताला पंहिंजो करम करे। असांजी हीअ सभा जहिड़ी सिंध जंहिंजी हिकिड़ी अज़ीम तारीख़ आहे, सिंध मुहब्बतुनि जो मरकज़ रही आहे, सिंध अमनो अमान जो गहवारो रही आहे। ये अल्लाह वारनि जी धरती आहे। अल्लाह जे प्यारनि बाननि हिन धरती ते तमामु घणियूं महिनतूं कयूं ऐं अल्लाह जे प्यारनि बाननि हिते मुहब्बतुनि जो पैगाम पहुचायो, अमन जो पैगाम पहुचायो। पर बदकिस्मती आहे असांजी सिंध खे का नज़र लगी वई। तो में ॻायो हाँ, मां तुंहिंजे घिटनि में रांदियूं खेॾियूं आहिनि, मां बचपन ऐं जवानी तो में गुज़ारी आहे, पर ज़ालिम मूंखे मके में नथा सहन, मजबूरन तोखे छॾियो थो वञा। पैगंबर साईं पंहिंजो वतन छॾे थो त पैगंबर जे अखियुनि में पाणी थो अचे। इहा धरती जी मुहबत नाहे त छा आहे? सिंध जी त पुराणी तारीख़ आहे, अज़ीम तारीख़ आहे। हज़रत मौलाना गुलाम मुस्तफ़ा कासमी रहमतुल्लाह अलैह जो सिंध जो बरख आलिम हो, साईं बेर शरीफ वारनि जो भी उस्ताद हो, मुंहिंजे बाबे जो भी उस्ताद। ऐं हिकिड़ी हदीस साईं कासमी साहब खां मां भी पढ़ी ऐं मूंखे हदीस की साईं सनद भी ॾिनी, जेका मुंहिंजे दफ़्तर में यादगार तौर पियल आहे। मुंहिंजो भी उस्ताद आहे साईं कासमी साहब। साईं कासमी साहब चो त मां रिवायत में पढ़ियो थम त हिक ॾींहुं मदीने जे मीर मदीने पाक में हिक पहाड़ी ते बीही सिंध जे तरफ़ पंहिंजो चेहरो मुबारक कयो ऐं मदीने जे साईं फरमायो त मूंखे सिंध धरती जे तरफ़ खां थधी हीर थी लॻे।